हाजी पाण अग्ने पढ़ियो सिलेबल। सिलेबल छा आहे? सिलेबल कंहिं बि लफ़्ज़ खे आसान करे पढ़ण लाइ उनखे हिसनि या भंग में विराए पढ़ंदा आहियूं त उनखे सिलेबल चइबो आहे। सिलेबल जा घणा क़िस्म आहिनि? सिलेबल जा 4 क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म इहो आहे त फर्स्ट ते आहे मोनोसिलेबल। A word which cannot divided in more than one part is called monosyllable. अहिड़ो लफ़्ज़ जेको पाण खे मिले थो पढ़ण लाइ उनखे पाण जे करे सिर्फ़ हिकु ई हिसे में विराईंदा उनजा ॿ हिसा नथा थी सघनि। जीअं मिसाल जी ॻाल्हि आन आहे, ON आहे आन, बॉय, सिट, गुड, मैन, टू, जीप, आप, आर, अहिड़ा काफ़ी सारा अहिड़ा जेके पाण खे लफ़्ज़ मिलनि था जेके असांखे सिर्फ़ु मोनोसिलेबल में मिलनि था। हिनखे असीं वधीक ॿिनि हिसनि में नथा विराए सघूं। उन जे लाइ सम्झण जी ॻाल्हि आहे, अहिड़ा लफ़्ज़ असांखे सिंधी में खोड़ सारा मिलनि था। सिंधी खे अॻिते पाण ॻाल्हाईंदासीं। हिन हाणे इहो आहे मोनोसिलेबल। मोनोसिलेबल मीन्स one part, only one part, no divided in different parts, two or more than. असां को सेंटेंस या जुमलो लिखूं था, My country is Pakistan. अहिड़ा कई आवा जुमला लिखी करे उन जा हिकु हिकिड़ो वर्ड खणंदव, हिकु कहिड़े वर्ड खे ॾिसंदव त उन में असांखे विरायूं। हिनखे असांखे घणा सिलेबल मिलनि था? हिकिड़ो सिलेबल मिले थो, 2 था मिलनि, 3 था मिलनि। जेतिरो वॾो लफ़्ज़ हूंदो उनखे असांखे विराइण में आसानी थींदी ऐं पढ़ण में आसानी थींदी। सिलेबल खां अॻियां वरी पाण हलंदासीं डिसेबल। डिसेबल माना वो तव्हांखे अगरि थोरो तफ़सील में सम्झाईंदा। ये असांजी वीडियो तव्हां लाइक करियो, सब्सक्राइब करियो या जेके तव्हां कमेंट्स ॾियणा हुजनि कमेंट्स ॾियो त जीअं असांजो ही अॻिते असीं हिन कम खे हलाए सघूं। ऐं तव्हां इहो न सम्झो सिर्फ़ु असां रुॻो तव्हांखे एडवर्टाइज़मेंट जे लाइ कयूं था, पर इहा जेके के बि अहिड़ा उस्ताद आहिनि या अहिड़ा शागिर्द आहिनि जेके जिन स्कूलनि में सिंधी लैंग्वेज पढ़ाई कान थी वञे, सिर्फ़ु इंग्लिश आहे या उर्दू लैंग्वेज पढ़ाई वञे थी, तक़रीबन शहर में जेके प्राइवेट स्कूल्स जेके आहिनि उहे इंग्लिश खां अलावा सिंधी खे टच कोन था कनि। छो जो असांजो पंहिंजो जो सूबो आहे, मदर टंग जेका आहे लैंग्वेज जेका आहे उहा आहे सिंधी आहे।